1991 के वाटर अकॉर्ड के तहत इरसा का कयाम आया था एंड इरसा वाज एन अथॉरिटी दैट वाज मेड टू मॉनिटर द एलोकेशंस इन पैरा 2 ऑफ दैट अकॉर्ड। और आप जो बार बार ये कहे जा रहे हैं कि सिंध को ज्यादा पानी मिला है, जब बारिशें आती हैं तो वो एलोकेशन में आप नहीं शामिल कर सकते। टुडे सिंध इज सफरिंग 39% ऑफ शॉर्टेज ऑफ वाटर। ये बताया जाए कि इरसा 1991 के वाटर अकॉर्ड की एलोकेशन के तहत पानी क्यों नहीं देता, मिनिस्ट्री ने टेलीमेट्री सिस्टम अभी तक सही मायनों में खड़ा क्यों नहीं किया। कौमी असेंबली में सिंध में पानी खोट ते सख्त एहतजाज। इरसा दूर करार। शाज़िया मरीद चमड़ा ते इरसा सां इंसाफ न करे रही आहे। सिंध हिन वक़्तु लॻभॻि 39% पानी खोट जो शिकार आहे। ज़रई ज़मीनूं सुकी रहियूं आहिनि ऐं फसलुनि खे सख़्तु नुक़सान पहुची रहियो आहे। टेलीमेट्री सिस्टम खे फाल छो न कयो वियो आहे। 1991 वारे पाणी मुआदे ते अमल छो न पियो थिए। सैयद नवीद कमर इरसा जी पाणी विच वारे निज़ाम ते ख़दशा ज़ाहिर कंदे मामले जी शफ़ाफ़ जांच जो मुतालबो करे छॾियो। महेश कुमार तरफ़ां पाणी मसइले ते कमेटी जोड़ण जी तजवीज़। आबी वसीलनि वारे वफ़ाक़ी वज़ीर मोइन वट्टू चयो त सिंध खे उन जे हिसे खां 10% वधीक पाणी ॾिनो वियो आहे। पंजाब खे 17% घटि पाणी मिलियो आहे। पाणी जी विर्छ सभिनी सूबनि सां बराबरी जी बुनियाद ते कई वञे। क़ौमी असेंबली जे स्पीकर सरदार अयाज़ सादिक सूरतहाल जो नोटिस वठंदे आबी वसीलनि जे वफ़ाक़ी वज़ीर खे पाणी विर्छ बाबति तफ़सीली अंग अखर पेश करण जी हिदायत करे छॾी। संदसि चवण त दुरुस्त ऐं मुकमल अंग अखर पेश न करण ऐवान जी तौहीन हूंदी। स्पीकर चयो त मामले खे हल करण जे लाइ वफ़ाक़ी वज़ीर जे चैम्बर में इजलास कंदो, जिते इरसा अख़्तियारियुनि खे बि तलब कयो वेंदो ऐं सभिनी धुरियुनि जी मौजूदगी में पाणी विर्छ वारे मामले जो जाइज़ो वरितो वेंदो। 8 जून 2025 को 1,35,000 गुड्डू पे हमें पानी मिला था। आज 8 जून को हमें मिला है 75,000। इस तरह से इरसा इस दफा सिंध के साथ वो ज्यादती कर रही है जो कभी भी नहीं, और इसका नुकसान पाकिस्तान की मैशियत को इतना बड़ा होगा कि आज बदीन का काश्तकार, आज मीरपुर का काश्तकार जिसने राइस की, चावल की का बीज लगाया था, वो सूख रहा है। जब ये चावल के बीज को पानी नहीं मिलेगा तो वो फर्दर कल्टीवेशन नहीं कर सकेगा। सिंध खे 41% घटि पाणी मिली रहियो आहे। पंजाब रुगो 10% पाणी खोट खणी रहियो आहे। सिंध खे जॾहिं पाणी जी शदीद ज़रूरत आहे उन वक़्तु डैम भरण जो कहिड़ो जवाज़ आहे। इरसा में सिंध जे मेंबर एहतजाज कयो। सिंध में पोखई सभ खां अॻु शुरू थींदी। आपाशी वारे वज़ीर जाम ख़ान चोरी जी प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं सिंध में पाणी खोट सबबि पोखई शुरू न थी सघी आहे। कपह जी पोखई बि अप्रैल में शुरू थींदी आहे, जेका मुतासिर थी आहे। चश्मा जहलम कैनाल समेत फ्लड कैनाल वाहिया पिया वञनि। पाणी खोट बाबति वॾे वज़ीर आज़म खे शिकायती ख़त लिखी छॾियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह मौक़िफ़ अख़्तियार कयो त पाणी जी विर्छ बराबरी जी बुनियाद ते थियणु घुरिजे। सिंध में पाणी खोट वधीक छो आहे? पाणी खोट रुगो सिंध बदिरां सभुनि सूबनि मां बराबरि कटौती कई वञे। विचो भर में बहरान अंदरूनी ॿाहिरीं चैलेंजिस बावजूद मुल्की मैशत बेहतर कारकर्दगी ॾेखारी आहे। अमरीका तरफ़ां टैरिफ लॻाइण सबबि गैर यकीनी वारी सूरतहाल पैदा थी। दुनिया जी मैशतुनि खे नुक़सान पहुतो। चौमासे जी बरसातुनि सबबि मैशत मुतासिर थी। हुकूमत तरफ़ां बहराननि खे मुंहुं ॾियण सबबि मुआशी तरक़ी जी शरह में 3.7% रही। उमीद 4% खां वधण जी हुई। हलंदड़ साल पाकिस्तानी मैशत जो कातो 452 अरब खां वधीक आहे। नाणे वारे वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब इक़्तिसादी सर्वे रिपोर्ट पेश करे छॾी। संदसि चवण ते इक़्तिसादी सर्वे सॼे साल जी कारकर्दगी बयानु कंदी आहे। फूड टेक्सटाइल समेत 16 शोबनि में हाकरी रुझान रहियो। सीमेंट जी घुर्ज में 10, भाण जी घुर्ज में 17% वाधि रिकॉर्ड कई हुई। ज़री शोबे में बहितरी 2.99%। वॾियुनि सनअतुनि में तरक़ी शरह में बहितरी 6.1% रही। डेयरी ऐं लाइव स्टॉक जो ज़रिए मैशत में 60% सो आहे। माली नज़्म ज़ब्त सबबि मालियाती खसारे में वॾी घटिताई आई। महांगाई जी शरह में गुज़िर 2 वरियनि दौरान घटिताई आई। वरी नाणे जे ज़ख़ीरनि में वॾी वाधि थी आहे, जिन में 10 महीननि दौरान 33 अरब डॉलर्स खां वधीक जी वाधि थी। कर्ज़ जी वापसी जे लाइ परॾेही नाणो वॾी अहमियत रखे थो। मुल्की नाणे जा ज़ख़ीरा 17 अरब डॉलर्स खां वधी विया आहिनि। जून जे आख़िर ताईं उहे 18 अरब डॉलर्स ताईं पहुची वेंदा।
गिलगित बल्तिस्तान में हुकूमत साज़ी बाबति अहम अघ भराई। पीपल्स पार्टी नून लीग जे वफ़दनि जे विच में मुशावरत हुकूमत साज़ी जे लाइ इम्कानी फार्मूला, सियासी सहकार, मुस्तक़बिल जी हिकमत अमली ऐं अहम मामलनि ते ख़याल जी ॾेवट। हुकूमत साज़ी बाबति मुख़्तलिफ़ तजवीज़ुनि ते गौर वीचार। मुलाक़ात में फ़ैसिलो कयो वियो त हुकूमत साज़ी बाबति तजवीज़ूं पंहिंजी मरकज़ी क़यादत आरो पेश कयूं वेंदियूं, जंहिंखां पोइ कतई फ़ैसिला कया वेंदा। पीपल्स पार्टी वफ़द में नैयर बुखारी, कमर ज़मा कारा, शर्जील मेमण, नासिर हुसैन शाह, अमजद हुसैन एडवोकेट शामिल हुआ। नून लीग तरफ़ां अमीन मक़ाम ऐं हाफ़िज़ हफ़ीज़ुर रहमान शिरकत कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ पाकिस्तान रेलवेज़ में जामिद सुधारनि जे लाइ हिकमत अमली ते बदल रोड मैप जी मंज़ूरी ॾेई छॾी। वज़ीर आज़म जी सदारत ते पाकिस्तान रेलवेज़ में सुधारनि बाबति अहम इजलास थियो। वज़ीर आज़म चयो पाकिस्तान रेलवेज़ वटि अवाम लाइ सफ़र ऐं माल बरादर लाइ महफ़ूज़ ऐं सस्तो आमदोरफ़्त जो ज़रियो बणिजण जी भरपूर सलाहियत मौजूदु आहे। वफ़ाक़ी घरू वज़ीर मोहसिन नक़वी तरफ़ां नेशनल पुलिस अकेडमी इस्लामाबाद जो दौरो। ट्रेनिंग कंदड़ ASP सां मुलाक़ात। पेशेवर ऐं तरबियती मामलनि बाबति ख़्याल जी ॾेवट। मोहसिन नक़वी चयो ट्रेनिंग कंदड़ ऑफिसर जदीद टेक्नोलॉजी स्मार्ट पुलिसिंग खे पंहिंजो शार बणाइनि, फील्ड में अवाम सां सुठो रवैयो इख़्तियार कयो वञे ऐं मसइला हल कया वञनि। घरू वज़ीर जो नेशनल पुलिस अकेडमी में तामीर हेठि हॉस्टल जो बि मुआइनो, मॉडल रूम जो जाइज़ो वरितो। ज़रूरी तब्दीलियूं आणण जूं हिदायतूं। लीडर जी आज़ादी जे लाइ एहतजाज ज़रूर कनि, पर ऐवान जे तक़दुस जो ख़्याल रखियो वञे। सभिनी पार्टियुनि जी क़यादत क़ैद में रही। सदर आसिम ज़रदारी, नवाज़ शरीफ़, शहबाज शरीफ़, मरियम नवाज़ इवें सज़ाऊं काटियूं, असां सिस्टम खे दाव ते न लॻायो। बचाव वज़ीर जो क़ौमी असेंबली में ख़िताब चई तहरीक इंसाफ़ जा मेंबर ऐवान जी कार्रवाई में हिसो नथा वठनि। हिन इदारे खे बि उन शख़्स जे लाइ निशानो बणाइनि था। शख़्सियतूं त अचण वञण वारियूं आहिनि, ईंदड़ नस्ल अॻिते ईंदा। पाकिस्तान तरफ़ां विछोभर में चिकनार ते गिणती जूं ज़ादुरनि खे ज़ाब्ता बरक़रार रखण जी अपील पाकिस्तान मसइले जी पुरअमन हल जो ख़्वाहिशमंद आहे। साम्हूं ॾींहुं पाकिस्तानी कार्गो ॿेड़ी खे यरगुमाल बणायो आहे। पाकिस्तानी शहरी 50 ॾींहं खां ॿेड़ी में यरगुमाल आहिनि। हुकूमत शहरनि जे वापसी जे लाइ सोमाली हुकूमत सां राब्ते में आहे। वॾे खाते तर्जुमान साल संद्राबी जी हफ़्तेवार ब्रीफिंग ससरात भारत कश्मीर जे अवाम मथां ज़ुल्म करे पियो। कश्मीर आलमी सतह ते मञल तकरारी इलाइक़ो आहे। पाकिस्तान 8 ॾहाका पुराणी तकरार जो पुरअमन हल चाहे थो। अमरीकी हमलनि जे रद्दअमल में ईरान जी भरपूर जवाबी कार्रवाई। कुवैत बहरीन इराक जे शहबिल में अमरीकी बेसिस खे निशानो बणाइण जी दावा। पाज़ इनकलाब चयो त अमरीकी हमलनि जे रद्दअमल में कुवैत बहरीन इराक जे शहर अरबिल में अमरीकी बेसिस समेत 18 अहम हदफनि खे निशानो बणायो। ईरान फ़ौजी मिसाइल ऐं ड्रोन सां अमरीकी हदफनि ते हमला कया। अमरीकी हमलनि खां पोइ ईरान हुर्मुज़ लंघ बंदि करे छॾियो। जहाज़ गुज़रण जी अमरीकी दावा कूड़ी आहे। ईरानी आला गॾियल फ़ौजी कमान ख़बरदार कयो त हुर्मुज़ लंघ मां गुज़रण जी कोशिश कंदड़ कंहिं बि जहाज़ खे निशानो बणायो वेंदो। अमरीका तरफ़ां हिकु भेरो ॿीहर ईरान ते ताक़तवर हमला। अमरीकी जहाज़नि ईरान जे ॾखण वारे इलाइक़नि में बमबारी कशम बेंगाम सिरक ॿेटनि ते मिसाइल हमला। तेहरान फारस कर्ज़ बंदर पासे में नाबशर में धमाकनि जा आवाज़ ॿुधा पिया। हुर्मुज़ लंघ वेझो अमरीकी ईरानी फोर्स जे विच में चकरियूं। अमरीकी हमले सबबि मिनाब में 2 शहरी ज़ख़्मी। बगदाद में अमरीकी सिफ़ारतखाने पारां अमरीकी शहरनि जे लाइ सिक्योरिटी अलर्ट। अमरीकी सेंट्रल कमांड जो चवण सदर ट्रंप जी हिदायत ते ईरान जे केतिरनि ई हदफनि खे निशानो बणायो वियो। हमला ईरान जी गैर ज़रूरी ऐं मुस्तक़िल रद्दराई जे जवाब में कया। विराग जहाज़नि ऐं मिसाइल वसीले स्ट्रेटेजिक हंधनि खे निशानो बणायो वियो। ईरान जी फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम ऐं कंट्रोल यूनिट खे निशानो बणायो वियो। ईरान ते बमबारी जल्द रोकी वेंदी। ईरानी अॻवाननि बमबारी खे रोकण जो चयो आहे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप जूं अमरीकी टीवी खे इंटरव्यू ॾींदे ॻाल्हियूं। संदसि चवाइं त ईरानी अमलदारनि सां सिधी रीति ॻाल्हायो। अमरीकी फ़ौज ईरान ते 49 टोमाहाक मिसाइल फायर कया। ईरान ते हमलनि में इसराइल शामिल। नओं
जेकर ईरान दिल न कई तो बमबारी सां उन जो हशर ख़राब करे छॾींदा। ईरानी उहिदेदारनि चयो त ईरान ऐं ट्रंप जे विच में को बि राब्तो नाहे थियो। ट्रंप जी दावा कूड़ी आहे। अमरीकी सदर जो बयान जंग खां बचण जी कोशिश आहे। ईरान कंहिं सूरत में एटमी हथियार हासिल न करे सघंदो। अॼोका हमला अमरीकी फ़ौजी मफ़ादनि खे अॻिते वधाईंदा ऐं सिफ़ारती पोज़ीशन मज़बूत कंदा। अमरीका जंग वारे वज़ीर पीट हेग्सेथ जो फ्लोरिडा में साबित सां ॻाल्हियूं। चईं ईरान बाबति फ़ैसिला तो प्लान मौजूदु आहे। लंघ जो कंट्रोल अमरीका वठी रहंदो। ईरान जा अक्सर मिसाइल पंहिंजे हथनि खे निशानो न आहिनि बढ़ाईंदा। अपाचे हेलीकॉप्टर जे पायलट्स बहितर हालत में आहे। दिल्ली क़ौमी मुल्क ईरान जे सफ़ीर अमीर सईद इरवानी चयो आहे त ईरान सां जचादार मुआहिदो धमकियुनि दॿाउ ताक़त इस्तेमाल सां मुमकिन आहे। ईरान कॾहिं बि धमकियुनि तहत ॻाल्हियूं न आहिनि कयूं। ईरान कॾहिं बि दॿाउ आलू न झुकियो आहे, न ई झुकंदो। रत देर में हथियारबंदनि जो घर ते हमलो। फायरिंग में पीउ क़तल, 2 पुट ज़ख़्मी। मोटर पुपाड़े में हथियारबंदनि घर में दाख़िल थी फायरिंग कई। गोलियूं लॻण सबबि एजाज़ क़तल थी वियो। संदसि 2 पुट जावेद ऐं मुश्ताक ज़ख़्मी थी पिया। मक़तूल जे पुटु आफ़ताब जो चवण त बिरादरी जे माण्हुनि सां कारियन तकरार तां मसइलो हो। मुख़ालिफ़नि घरनि ते हमलो कयो। दोदापुर वेझो फायरिंग में 1 ॼणो क़तल, 2 ज़ख़्मी। मीरापुर थाणे जे ॻोठ शरबत प्रोही गढ़ सां फायरिंग जे नतीजे में बुॾल प्रोही मारिजी वियो। 2 ॼणा मुश्ताक ऐं रोशन ज़ख़्मी थिया। पुलिस जो चवण त वाक़े जो कारण मालूम न थी सघियो आहे। जांच कई थी वञे। काज़ी अहमद वेझो नासिर थाणे जी पुलिस एहलकार मुबैना तशद्दुद लाश पुलिस मूजिबि राति देर सां पुलिस एहलकारनि जल्द जमाली ड्यूटी करे सुबुह जो थाणे भरिसां संदसि लाश मिलियो। फ़ौजी एहलकार जे चेहरे ते तशद्दुद जा निशान आहिनि। पोस्टमार्टम रिपोर्ट अचण खां पोइ मौत जे कारण जी ख़बर पवंदी। मांझंदि भरिसां घरनि खे बाहि लॻण सबबि ॿार सड़ी फौत। कच्छ में कखान घरनि खे बिजली जे शॉर्ट सर्किट मां बाहि लॻी। बाहि सबबि 4 ॿारनि जो सूरज ऐं संदसि भाउ 5 वरियनि जो उन दिलदार सड़ी फौत। इलाइक़े वासियुनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते ज़ाब्तो हणंदो।